अस्सलाम दोस्तों जैसा ॾेई शहर के तबाह व बर्बाद हाल ड्रेनेज सिस्टम ते ही वीडियो ठाहे रहा आहियूं। उम्मीद त असांजी अॻिन काविशुनि जा तव्हांखे असांजी ही काविश भी पसंद ईंदी। अगर तव्हां असांजो ही चैनल सब्सक्राइब नाहे कयो त जल्द खां जल्द असांजो ही चैनल सब्सक्राइब कयो, लाइक कयो, कमेंट्स बॉक्स में अची पंहिंजी राय खां आगाह ज़रूर कजो। नाज़रीन पाण ही मौजूद आहियूं हिते भील मोहल्ला में। पाण सां गॾु हमीर आहे गॾु भील। अचो त उनखां पाण पुछूं था त ही जेके गटर सिस्टम जा जेको आहे उनजो जेको ख़ुसूसन बरसातुनि में ही चोक थी थो वञे, बंदि थी थो वञे। हींअर बि तव्हां ॾिसी सघो था त मुकमल तौर ते हिन में जेको कचिरो पियल आहे ही बंदि पियल आहे। अचो त हमीर खां पुछूं था त ही गटर नालनि जे जेको हवाले सां हिनखे कहिड़ियुनि कहिड़ियुनि मुश्किलातुनि खे मोड़ ॾियणो पवे थो, कहिड़ियुनि कहिड़ियुनि मुश्किलातुनि मां ही गुज़रनि था। जीअं त असां वटि जेको ड्रेन सिस्टम आहे बिल्कुलु नाकारा आहे, ख़तमु आहे ऐं स्वीपर बि एतिरा कोन्हे हुनजी सफ़ाई कनि। ऐं उन खां पोइ बरसाति जे टाइम ते असांजा घर जेका आहिनि उहे ॿुॾी वञनि था, तमामु घणी तकलीफ़ थिए थी ऐं काफ़ी इन मां बीमारियूं पैदा थियनि थियूं। इन करे असांजी जो आला अख़्तियारनि खे गुज़ारिश है त महिरबानी करे असांजो हिन बेकार जेको सिस्टम आहे ड्रेन सिस्टम आहे उन मां जान छॾाई वञे ऐं हिन जी सफ़ाई सुथराई कराई वञे त वधीक बहितरु थींदो। असांजी सभिनी चूंडल जेके नुमाइंदा आहिनि, ख़ासि करे पीपल्स पार्टी जी हुकूमत आहे, असांजे जेका MP आहिनि उन्हनि खे इहा गुज़ारिश है त असांजे ॾेई शहरनि जो गटर जो जेको तदारक कयो वञे। महिरबानी। अस्सलाम वालेकुम नाज़रीन पाण हिते मौजूद आहियूं ही भील मोहल्ला में। पाण सां गॾु मौजूद आहिनि कुझु दोस्त। अचो त हिन खां पुछूं था कि जेको गटर सिस्टम आहे ॾेई जो ख़ासि तौर ते हिननि जी जेका गली आहे उनमें जेका सूरत हाल गटर जी आहे, जॻह जॻह ताईं गटर चोक थियल आहे, बंदि थियल आहे। त हीअ जेको सफ़ाई जा मामला आहिनि जिन ते न को स्वीपर मुक़ररु थियल आहे, न कोई सफ़ाई जो अमलो मुकमल थियल आहे, त हीअ कहिड़ी परेशानी मां गुज़रनि था? हिन सां जेको गटर जे जेको मामले में कहिड़ी सूरत हाल आहे? अदा ही जो सूरत हाल है तव्हांजे साम्हूं आहे। बाक़ी तो को भी स्वीपर वगैरह मुक़ररु ना है। बाक़ी जो कोई गटर जी सूरत हाल है तो को भंगी वगैरह न थो जना, को साफ़ सुथराई थिए थी। बाक़ी जेके हिते जा मोहल्ले वारा रिहाइश आहिनि उहो पाण जेको पंहिंजी मदद पाण कनि था। बाक़ी जो सो गवर्नमेंट तरफ़ां जो को बि स्वीपर वगैरह मुक़ररु न आहे, न को अचे थो सफ़ाई। हिते को बि सफ़ाई अहिड़ो अमलो न आहे। बरसातुनि में असीं पंहिंजो कमु पाण कंदा आहियूं, छो त हिते भंगी वग़ैरह जेको बि अचे थो पैसा वठे थो उन जो कमु करे थो। बाक़ी को बि सिस्टम न आहे, न सफ़ाई आहे, ॿुहारो वग़ैरह भंगी हर शइ ईअं वेठा आहिनि, पघार खणी वेठा आहिनि बसि। नाज़रीन पाण ही वाणिया गली में तव्हां मौजूद आहियूं। पाण ही ॾिसो पिया तव्हां गटर सिस्टम जेको आहे उहो मुकमल तौर ते ही जेको सो चौक आहे। समूरे शहर में जेका आहे उहो ड्रेनेज सिस्टम जेको निकासी जो आहे सिस्टम उनजो जेको आहे उहो जेको सो हालत जेका आहे उहो हाल जेके आहिनि उहे ही आहिनि। समूरी जॻह ते शहर जो जेको आहे 25% जेको गटर सिस्टम जेको आहे उहो ठहियलु आहे। 75% जेके आहिनि उहे निशान में मुकमल तौर ते जेके आहिनि उहे ख़तमु थी चुका आहिनि। पर तव्हां ॾिसो था त काछाई मोहल्ला जेको आहे सो शीदी मोहल्ला, ख़ासकेली मोहल्ला, सईद मोहल्ला, जमाली मोहल्ला, जितां जितां पाण गुज़रिया आहियूं या शहर जी जेके मेन बाज़ार आहिनि उते मुकमल तौर ते ही जेको ड्रेनेज सिस्टम आहे उहो मुकमल तौर ते तबाह हाल आहे। हिन जेको तबाह हाल जेको ड्रेनेज सिस्टम आहे जेको जॻह जॻह ते जेको सो आहे चौक थियल आहे, बंदि थियल आहे। माण्हू पंहिंजी मदद तां पाण त जेको सो बरसातुनि जे टाइम ते जेको सो ही पाण जेको सो खोलीनि था, उनखे जेको सो पाणी जेको आहे उहो ॿाहिरि उपाइनि था। त हिन जो जेको आहे सो अॼु ताईं न कंहिं चूंडियल नुमाइंदे नोटिस वरितो आहे, न ई जेको आहे सो पब्लिक हेल्थ डिपार्टमेंट आहे उन जेको आहे हिन जो जेको सो नोटिस वरितो आहे। कैमरामैन शाहनवाज़ जमाली सां गॾु मुर्सा शाम, अवां जो आवाज़ ॾेई शहर।